घोटकी में समाजी तंज़ीम बिस्मिल्लाह हेल्थ सोसाइटी सखर आरो ग्रुप गुज़िरियल एक हफ़्ते खां बोध मुतासिरनि जी मदद करे रहियो आहे। सखर सिंधु दरिया जे बंद ते क़ाइम आर्ज़ी ख़ैमा बस्ती में बरसात ऐं ॿोॾ सबबि मुतासिर सभई ख़ानदाननि खे राशन फराहम कयो वियो आहे, जॾहिं त मेडिकल कैंप लॻाई वई जंहिंमें 700 खां वधीक मुतासिरनि खे तिबी इमदाद ऐं मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं, जॾहिं त मुतासिरनि खे रोज़ानो जी बुनियादनि ते खाद खुराक फराहम कयो पियो वञे। उन मौक़े ते बिस्मिल्लाह हेल्थ सोसाइटी जो ट्रस्ट एडवोकेट राव मोहम्मद आसिफ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बिस्मिल्लाह हेल्थ सोसाइटी सखर आरो ग्रुप पहिरें ॾींहं खां ॿोॾ मुतासिर इलाइक़नि में इमदादी सरगर्मियुनि में मसरूफ़ आहे। ॿोॾ मुतासिरनि जी रिहाइश लाइ बंदनि ते कैंप क़ाइम कई वई आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿोॾ मुतासिरनि लाइ इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। सैलाब सबबि ख़ुराक जी खोट ऐं ग़रबत में इज़ाफ़ो थी वियो आहे, जंहिं सबबि माण्हुनि जो मईशत बि तबाह थी वई आहे। अन बिगड़ल सूरतहाल खे नज़र में रखंदे अवाम जी ग़िज़ाई ज़रूरतुनि खे पूरो करण लाइ बिस्मिल्लाह हेल्थ सोसाइटी सखर आरो ग्रुप पारां मुफ़्त राशन ऐं रोज़ानो जी बुनियाद ते तैयार कयल खाधो विरहाइण जो सिलसिलो जारी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।